वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में अवां सभिनी पहिरीं प्यारनि दिलि वारनि ऐं मुंहिंजा जेके सब्सक्राइब दोस्त आहिनि उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं। मां उन्हनि खे भलीकार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा आहे मुंहिंजी अवां सजणनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि, नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ। त जीअं जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि जी वॾी महिरबानियूं। असगर अली थेबो साहिबु जंहिंजो तालुक़ु आहे कढण शहर ज़िलो बदीन खां, उन असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, असांखे लाइक कमेंट कंदा आहिनि। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे लालू रैंक खां। जी हाँ, लालू रैंक खां दोस्त आहे शेर सोलंकी साहिबु। जी हाँ अदा शेर सोलंकी साहिबु असांखे लालू रैंक खां सब्सक्राइब कयो आहे। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे एजाज़ अहमद सोलंकी साहिबु। जी हाँ, एजाज़ अहमद सोलंकी साहिबु चूंडको पितापीअ खां, उन असांखे जेको आहे पंहिंजो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, असांखे लाइक कमेंट कंदा आहिनि। ऐं हुन खां अलावा असांजो ॿियो दोस्त आहे नज़ीर अहमद पंजाबी अटक खां। जी हाँ, पंजाब अटक माना सूबा सरहद, इहो इलाइक़ो पंजाब वारो इलाइक़ो, उन असांखे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं असांजा सिंधी ड्रामा ॾिसंदा आहिनि ऐं वॾे चाह सां वॾे चस सां ॾिसंदा आहिनि। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि आहे, जी हाँ मिठी थर पार्का। जी हाँ, नियाज़ अहमद सुमरो साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं जंहिं असांखे सब्सक्राइब कयो आहे, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, असांखे मान ॾिनो आहे, असांखे इज़त ॾिनी आहे, असांखे लाइक कमेंट कंदा आहिनि ऐं असांजे पूरे मुंहिंजे हिन वीडियो खे उहो वॉच बि कंदा आहिनि ऐं असांजा सिंधी ड्रामा ॾिसंदा आहिनि ऐं हर उन फ़नकार सां, सिंधी फ़नकार सां मुहबत कंदड़ वारा आहिनि असांजा ई नियाज़ अहमद सुमरो साहिबु मिठी थर पार्कर खां। ऐं हुन खां अलावा असांजा हिकिड़ा ॿिया बि दोस्त आहिनि। जी हाँ, ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु। जी ग़ुलाम मुस्तफ़ा जावरी साहिबु ठठे खां, उन दोस्त जूं वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जा टेकंदो टणंदो रहे। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे नवाब शाह का शाहिद हुसैन ॾेपर साहिबु। शाहिद हुसैन ॾेपर साहिब जी वॾी महिरबानियूं, अलाह उनखे आबाद रखे जन असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। असांजा सिंधी ड्रामा ॾिसंदा आहिनि, सिंधी टीवी ते हलंदड़ जेके बि ड्रामा आहिनि, जीअं दुलाब हो, ज़हर ज़िंदगी हो, हींअर जेको न्यूज़ ड्रामो हले पियो वेरनि जी वस्ती। जी हाँ दोस्तो, वेरनि जी वस्ती जेके दोस्त जितां ॾिसो पिया इन किस्तुनि खे ऐं जेके किस्तूं ॾिठियूं आहिनि उन्हनि बाबति ऐं जेके अवां न ॾिठियूं आहिनि उन बाबति मां अवां ताईं पहुचे आहिनि बहितरीनु अपडेट जेका अवां चाहींदा आहियो। जेके किस्तूं अवां खे मिस थी वेंदियूं आहिनि ऐं जेके अवां न ॾिसी सघंदा आहियो या पैकेज न हूंदो आहे, अगरि मोबाइल ते ॾिसंदा आहियो या अगरि तव्हां टेलीविज़न ते ॾिसंदा आहियो, अवां खे लाइट जो मसइलो आहे, लाइट ते नथा ॾिसी सघो त, ऐं वरी मोबाइल ते नथा ॾिसी सघो, या कंहिं दोस्त खे टाइम ॾिनल हूंदो आहे या कंहिं कमकार सां निकिरी वेंदा आहियो, उन्हनि जे लाइ मां हीअ अपडेट अवां दोस्तनि जा ख़िदमत में खणी हाज़ुरु थींदो आहियां। ऐं मुंहिंजो नालो आहे पूरो अब्दुल सत्तार काज़ी। जीअं त मुंहिंजे चैनल जो जेको नालो आहे सत्तार काज़ी व्लॉग। ऐं जन दोस्तनि हिन टाइम ताईं मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त उन दोस्त खे मां वरी बि गुज़ारिश कयां थो त जल्दीअ में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां सजणनि जे मोबाइल में अची वञे, अवां सजणनि जे मोबाइल में अची वञे, अवां खे मिले बहितरीनु अपडेट। ऐं हुन खां अलावा पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे पहिरीं प्यारनि दोस्तनि जा नाला लिखी कमेंट कयो त जीअं मां अचण वारे वीडियो में अवां दोस्तनि जा, अवां पहिरीं प्यारनि जा, सजणनि जा नाले सां अवां दोस्तनि खे मां यादि कयां ऐं अवां जा थोरा मञा ऐं अवां जा एहसान मञा। ऐं असांजो ॿियो दोस्त आहे सकरंज खां। जी हाँ, शेर सुमरो साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं, अलाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे
बावड़े का ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब, उनकी वॾी महिरबानियूं। अल्लाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे बावड़े का एजाज़ अहमद सोलंकी साहब, उनजी वॾी महिरबानियूं। हिकिड़ो एजाज़ अहमद आहे, उहो आहे चूंडके वारो, उनजी वॾी महिरबानियूं। हाणे भाऊ उनजी कास्ट कोन लिखियलु आहे, आईंदा उन भाऊ खे चवंदासीं त पंहिंजी कास्ट पंहिंजे ॻोठ जो नालो ज़रूरु लिखंदा करो, त जीअं मां अव्हां दोस्तनि खे उन नाले सां ऐं जेका अव्हांजी एड्रेस हूंदी उन सां अव्हांखे जेको आहे अव्हांजो भलीकार कंदुसि मां पंहिंजे हिन चैनल में, ऐं अव्हां जा एहसान गुण ॻाईंदो रहंदुसि। जीअं अव्हां असांजा ही ड्रामा ॾिसंदा आहियो, ऐं जेके जेके दोस्त जिन दोस्तनि खे वरी मां इहा गुज़ारिश कई आहे त जितां जितां ऐं जहिड़े शहर खां अव्हां असांजा ही ड्रामा ॾिसंदा आहियो, सिंध TV जा ड्रामा ॾिसंदा आहियो, त फ़ौरन जेको हींअर ई हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात ऐं शहर जो नालो कमेंट कयो, त जीअं अचण वारे वीडियो में मां अव्हांजो नालो खणां। वरी महिरबानी अव्हां दोस्तनि जी, अव्हां पिरी प्यारनि जी। अल्लाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। त दोस्तो, हींअर जीअं अव्हां ॾिठियूं आहिनि, जेके जेके क़िस्तूं अव्हां ॾिठियूं आहिनि ऐं जेके अव्हां न ॾिठी सघिया आहियो, उन बाबति में कुझु अव्हां ते रहनुमाई ज़रूरु कंदुसि। ऐं जेका दोस्त अव्हां जेका क़िस्त नंबर 4 न ॾिसी चुका आहियो उन बाबति, ऐं क़िस्त नंबर 5 कीअं अचण वारी आहे उन बाबति बि अव्हां दोस्तनि जी मां अपडेट पहुचाईंदो रहंदुसि। त हुन खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल बटन खे बि दॿाए छॾो। पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजी ज़ात लिखी कमेंट कयो, ऐं त मां जीअं अव्हां दोस्तनि जा एहसान मना। वरी महिरबानी मां दोस्तनि जी। अलाह करे ख़ुशि हुजो। हिन में इन बाबति मां अव्हां दोस्तनि खे ड्रामे बाबति अव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि त हिन में जेके कैरेक्टर आहिनि त उहे तमामु जेको आहे बहितरीनु कैरेक्टर आहिनि। जीअं असांजो पंहिंजा बहितरीनु अदाकार हिन में S भट्टी साहिब जो तमामु हिकिड़ो बहितरीनु रोल आहे S भट्टी साहिब जो। ऐं हुन में हिकिड़ो ॿियो कैरेक्टर आयो आहे, यानी उहो दोस्त आहे न्यू, अलाए किथां जो आहे, केरु आहे, बहरहाल उनजो कैरेक्टर तमामु ज़बरदस्तु आहे। ऐं अव्हां ॾिठो बि आहे, उनजूं जेके 3 खां 4 क़िस्तूं ॾिसी चुका आहियो। उहो कैरेक्टर आहे पोपट जो। जी हा, त पोपट जी जेका परफॉर्मेंस आहे उहा तमामु ज़बरदस्तु परफॉर्मेंस आहे। उनजी जेके एक्टिंग आहे, अलाह करे असांजे जेके सीनियर एक्टर्स आहिनि ऐं जेके असांजा प्रोफेशनल एक्टर्स आहिनि, जेके हींअर ठाहिया पिया आहिनि हर चैनल ते, अलाह करे उहे उन सां जेको आहे उनजो साथ भलो निभाइनि। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त जेके वॾा एक्टर्स आहिनि, जेके न्यू एक्टर्स नंढा अचण वारा हूंदा आहिनि, उन्हनि ते रहम सानी न कंदा आहिनि ऐं उन्हनि खे कटण जी कोशिशि कंदा आहिनि त जीअं हिन जा जुमिला, हिन जा डायलॉग हेठि वञनि। ऐं उहो पोपट जो कैरेक्टर तमामु हिकिड़ो ज़बरदस्तु कैरेक्टर आहे। हाजन तीवणो साहिब जी बि तमामु हिकिड़ो जेको आहे साले जो को कैरेक्टर अथसि। हाजन तीवणो साहिब जी बि तमामु हिकिड़ी बहितरीनु परफॉर्मेंस आहे। ऐं हुन खां अलावा जेको रईस आहे, मोतबर आहे इसरार लगारी साहिबु। इसरार लगारी साहिब जी बि तमामु हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ी अदायगी पंहिंजी डायलॉग जी, पंहिंजा चिटा लफ़्ज़ कढण जी, जेका अव्हां बिल्कुलु आसानीअ सां उनजी जेका परफॉर्मेंस मां अंदाज़ो लॻायो त जेके इसरार लगारी असांजे ईअं खणी चइजे त सिंधी मीडिया जा अफ़ज़ाल अहमद। कंहिं दौर में अव्हां पंजाबी फिल्मूं ॾिठियूं हूंदियूं, सुल्तान रही सां गॾु अफ़ज़ाल अहमद ईंदो ऐं उनजो जेको अदायगी हूंदी डायलॉगनि जी, जीअं इंडियन एक्टर आहे नाना पाटेकर, उन हवाले सां ऐं उनजी बि जेका अदायगी आहे डायलॉगनि जी जेकी उनजी बिहक आहे उहा बि तमामु ज़बरदस्त आहे। ठीकु अहिड़ी तरह इसरार लगारी साहिब जो रेस जो कैरेक्टर कंदा पिया ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु कैरेक्टर कंदा पिया, ऐं उनमें जेकी अदायगी आहे तमामु ज़बरदस्तु आहे। रिमशा शहज़ादी जेकी हींअर उनजे भाउ जी जेका ज़ुबान कटी वई आहे, हॉस्पिटल में आहे, उते उनजी देखभाल में जीअं रिमशा शहज़ादी जीअं ज़हर ज़िंदगी में पूरी जेका सोप खे 4 चंड लॻाया, हींअर ॾिसणो इहो आहे त रिमशा शहज़ादी हिन सीरियल खे किथे जो किथे पहुचाए थी, ऐं ॾिसणो इहो ई आहे। अव्हां दोस्त बि साथ ॾींदा हलंदव, अव्हां दोस्त असांखे ॿुधाईंदा हलंदव त जेके असांजी एक्टर्स आहियूं, अव्हां जे ताउन सां असां परफॉर्मेंस कंदा आहियूं, असां स्क्रीन ते ईंदा आहियूं, या अव्हां असांखे ॾिसंदा आहियो त असांजी जेको आहे हौज़ला
हौसला अफ़ज़ाई थींदी आहे त तॾहिं जेको आहे न पंहिंजो पंहिंजो जेको रायो ज़रूरु अख़्तियार कंदा कयो त किन किन दोस्तनि जी अव्हांखे परफॉर्मेंस सुठी लॻंदी आहे। मीर सईद सुबदार बि में कमु करे थो पियो, उहे तमामु ज़बरदस्त। ऐं अज़ीज़ कंबरानी साहिबु, वाह 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 वाह, जो ॻाल्हि करणी आहे। अज़ीज़ कंबरानी बाबा हिन में हिन टाइम जेको आहे वॾेरे जो कनि था पिया ऐं नेगेटिव कैरेक्टर आहे ऐं जेको आहे न बदमाशी जो। जी हाँ दोस्तो, उनजी एक्टिंग अव्हांखे कीअं लॻे थी, छो त हू ज़ेर ज़िंदगी में हीरो जो कैरेक्टर करे आया आहिनि, साइड हीरो जो। हाणे इहो ॾिसणो ई आहे ऐं अव्हां दोस्तनि जी मोटाए ॾिसूं त अव्हांजी जेका राय कहिड़ी आहे, उनजे लाइ कहिड़ो कमेंट कयो था पिया अज़ीज़ कंबरानी जे साहिब जे लाइ। बाक़ी जेके दोस्त हींअर ईंदा वेंदा इन सीरियल में ऐं जेके अचण वारा आहिनि पोइ हिते, उन्हनि बाबति बि ज़रूरु वीचार कंदासूं। ऐं हुन खां अलावा अञा ताईं मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधो पिया हुई ऐं मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो, त दोस्त जल्दी कर बाबा, हींअर मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कराए वठि ऐं बेल आल बटन खे दॿाए वठि। ऐं हुन खां अलावा मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कर, त इहो ई तो मुंहिंजे मथां तव्हां ऐं अव्हां ॿिन्ही प्यारनि जो अहसान रहे थो त मुंहिंजे वीडियो खे वॉच कंदा आहियो ऐं मूंखे व्यूज़ ॾींदा आहियो, मूंखे कमेंट कंदा आहियो, मूंखे अव्हां लाइक सम्झंदा आहियो त मूंखे लाइक कंदा आहियो, त अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं मां चाहींदो आहियां त उहा हर अपडेट अव्हां दोस्तनि ते मां पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कयां। लाइबा बलोच जो हिन में जेको कैरेक्टर आहे उहो बि तमामु ज़बरदस्त, मीर सईद सुबदार जी नियाणी जो कैरेक्टर अथसि ऐं तमामु ज़बरदस्त हिन में एक्टिंग। बहरहाल नादिया ख़ान जो बि जेको हिन में कैरेक्टर आहे उहो बि तमामु, नादिया चन्ना सॉरी, उहा बि हिन में परफॉर्मेंस कनि थी पियूं। नौकरान जो कैरेक्टर आहे उहो बि तमामु ज़बरदस्त कैरेक्टर आहे। ऐं जेके दोस्त मां जीअं ॻाल्हि करे वियुसि पहिरियां, त जेके दोस्त इन थींदा वेंदा त उन्हनि दोस्तनि जा नाला बि शेयर कंदुसि। ऐं अव्हां बि देरि न कयो, हींअर जो हींअर अञा जेको आहे अव्हां पंहिंजो नाला न लिखिया आहिनि, फौरी नाला लिखी कमेंट बॉक्स में लिखो त जीअं मां अचण वारे वीडियो में ऐं कहिड़े शहर खां किथां अव्हां असांजा हीअ ड्रामा ॾिसंदा आहियो, सिंधी टीवी ते हलंदड़ वेरियन जी वस्ती जेका अव्हां क़िस्तूं ॾिसंदा आहियो किथां किथे कहिड़े शहर खां, उहो ज़रूरु कमेंट कंदा कयो। ऐं पंहिंजे फ़नकारनि जो जेको आहे न हौसला अफ़ज़ाई जे लाइ अव्हां जेका जेका अव्हांजा पसंदीदा फ़नकार आहिनि, पसंदीदा अदाकार आहिनि, उन्हनि जा नाला कमेंट कंदा कयो त जीअं असां उन्हनि ताईं अव्हांजा ही नाला पहुचायूं, जीअं उन्हनि जो बि हौसलो बुलंद थिए ऐं हू सुठे मां सुठी अदाकारी कनि, सुठे में सुठी परफॉर्मेंस कनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टुरंदा रहो।
कहिड़े शहर खां किथां अवां असांजा हीअ ड्रामा ॾिसंदा आहियो सिंधी टीवी ते हलंदड़ वेरियुनि जी बस्ती जेका अवां क़िस्तूं ॾिसंदा आहियो किथां किथे कहिड़े शहर खां उहो ज़रूरु कमेंट कंदा कयो ऐं पंहिंजे पंहिंजे फ़नकारनि जो जेको आहे न हौसला अफ़ज़ाई जे लाइ अवां जेका पंहिंजो जेका अव्हांजा पसंदीदा फ़नकार आहिनि पसंदीदा अदाकार आहिनि उन्हनि जा नाला कमेंट कंदा कयो त जीअं असां उन्हनि ताईं अव्हांजा हीअ नाला पहुचायूं जीअं उन्हनि जो बि हौसलो बुलंद थिए ऐं हू सुठे मां सुठी अदाकारी कनि सुठे में सुठी परफॉर्मेंस कनि तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जी टेकंदा टुरंदा रहो त जीअं अव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त मां आख़िर में मोकिलाणी कंदो आहियां अव्हां दोस्तनि खां चवंदो आहियां जुदा न पिदा जी हाँ दोस्तो जुदा न पिदा जो मतिलबु इहो ई आहे त हमेशह मुहबतूं क़ाइमु रखंदासीं हमेशह गॾु रहंदासीं ऐं जीअं अव्हां ज़ेर ज़िंदगी में जीअं अव्हां पंहिंजो दुला में मूंसां साथ निभायो हींअर जीअं ही वेरनि जी वस्ती ड्रामो अची वियो हीअं ऐं इन में बि अव्हां दोस्तनि जो साथ मूंसां गॾु रहंदो इंशाअल्लाह अज़ीम सुहिणे नमूने सां ऐं सुठे नमूने सां पंहिंजी कचहरी थींदी रहंदी इख़लाक़ जे दायरे में ऐं पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो पंहिंजो 5 वक़्त निमाज़ बाजमायत पढ़ंदा करो छो त इहो असांजे मथां हिकिड़ो फ़र्ज़ु आहे फ़र्ज़ में कोताही न करो पंहिंजे नियाणियुनि खे सुठे में सुठी तालीम ॾियारियो ऐं पंहिंजे जेके नंढड़ा आहिनि आस पास में रोड रस्तनि ते उन्हनि खे आवारागर्दीअ खां बचाए रखो छो त हालात एॾा नाज़ुक हलनि था पिया पंहिंजे ॿारनि खे सुठे में सुठी तालीम ॾियो उन्हनि में शऊर पैदा कयो जीअं हींअर हिकिड़ो शो हले थो पियो पंहिंजो हितां पंहिंजे सिंध में त पंहिंजा केनाल ठाहिया वञनि था पिया ऐं केनालनि जो जेको हींअर पंहिंजे सिंधू दरिया में केनाल अगरि निकिरी आहे त पंहिंजे सिंधू दरिया जो पाणी घटिजी वेंदो ऐं पाण खे तकलीफ़ थी वेंदी ऐं जन दोस्तनि में जेके इहे पाणी जी कमी कोताहियूं आहिनि हींअर मां कल्ह जेको आहे पंहिंजो जोई जी हाँ जोई दादो खां अॻियां हेठि वियो हुउसि कंहिं कमकार जे सिलसिले में उते पाणी जी ॾाढी किलत आहे ऐं पाणी तमामु हुते ॿारो खारो पाणी मिलियो पीअण जे लाइ ऐं पोइ उते मां इहो ई अंदाज़ो लॻायो हुते त जॾहिं असांजे दरियानि जा पाणी सुकी वेंदा त असांजे जेके जर आहिनि उहे खारा थी वेंदा उहे कड़वा थी वेंदा ऐं असां जेको जेका पंहिंजा फसल करे सघंदासीं न पाण पंहिंजो रद पचा में इस्तेमालु करे सघंदी जीअं वेतर ज़्यादा बीमारी पैदा थींदियूं ऐं हालात ख़राबु थींदा तो दोस्तो अवां इहो दोस्त दुआऊं को त इहे अलाह इन्हनि खे नब्दो नाबूद करे ऐं जेके इहे केनालनि में मुलविस आहिनि के न ठहनि त बहितरु आहे तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो जी हाँ दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा करो ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके दोस्त असांजा जेके जितां जितां ॾिसनि था पिया ऐं उन्हनि खे मां हमेशह इहो दुआयो ॾींदो आहियां जीअं लतीफ़ जी नगरी जीअं सिंधी मारूअड़ा जीअं सिंध में तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके बि असांजा सिंधी भाउर पंजाबी भाउर पख्तून भाउर ऐं सराइकी भाउर बिरोहिकी भाउर ऐं थरी माड़वाई ऐं जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि सभई असांजा पंहिंजा पहिरीं प्यारा भाउ आहिनि जिथे बि रहनि आबाद रहनि हमेशह गुलनि जा टेकंदा रहंदा रहनि इहा ई मुंहिंजी उन्हनि जे लाइ अव्हां जे लाइ सभिनी जे लाइ इहा दुआऊं थियूं आहिनि ऐं दोस्तो मूंखे त पुप जो कैरेक्टर तमामु ॾाढो भलो लॻो अव्हांखे कीअं लॻो अव्हां ज़रूरु कमेंट कंदा वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टेकंदा रहंदा रहो जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद अलाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखंदा